ओम शांति अम्मू पुट। दादी असां लफ़्ज़नि भरे अमायरा चयो, दादी असां लफ़्ज़नि जे बारे में सिखियासीं, हाणे ॿियो छा? दादी मुस्कुरायो, हा, पंहिंजी ताक़त ज़ाय न करियूं, वेस्ट न करियूं। अमायरा पुछियो, ताक़त कीअं असां वेस्ट कंदा आहियूं? दादी सम्झायो, जॾहिं तूं गुस्से में आहीं, टेंशन में आहीं या तमामु घणो सोची थी त ताक़त ख़तम थी वेंदी आहे। ताक़त अंदर जी शक्ति आहे, हिन खे सुठे सोचनि ऐं सुठनि कमनि में लॻायूं। अमायरा चयो, दादी मां पंहिंजी ताक़त हाणे बचाईंदसि। दादी दुआ ॾिनी, हमेशह शांत ऐं ताक़तवार रहिजे। ताक़त बचायो, शांत रहो। ओम शांति शांति शांति।